ग्वालियर कश्मीर में भारत की रियासती दहशतगर्दी जारी। कुपवाड़ा जिले में भारतीय फौज फायरिंग के नतीजे में 5 मासूम कश्मीरी शहीद। भारत मुख्तलिफ इलाकों में सर्च ऑपरेशन भी कयो। अगूणे डीजी ISI रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल असद दुरानी रॉ जे अगूणे सरबराह सां गॾु किताब लिखण ते GHQ तरफ़ डीजी ISPR पारां जारी कल ट्वीट में चयो वियो आहे त असद दुरानी खे किताब स्पाई क्रॉनिकल्स खे साणस मंसूब थियल ॻाल्हियुनि जी वज़ाहत पेश करण लाइ सूमर ॾींहं ते तलब कयो वियो आहे। फौज जो कोड ऑफ कंडक्ट हाज़िर तोड़े रिटायर्ड ऑफिसर्स ते लागू थिए थो। असद दुरानी जे अमल खे कोड ऑफ कंडक्ट जी भञकिड़ी तौरु वरितो वियो आहे। क्रिकेट में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो। श्रीलंका में विकेट फिक्सिंग की साज़िश पकड़जी पई। ग्वालियर स्टेडियम के स्टाफ बिज़नेसमैन के रूप में आयल सहाफ़ी के हलंदड़ साल नवंबर में श्रीलंका इंग्लैंड विच में थियल मैच में विकेट फिक्सिंग की ख़ातिरी कराई। बरतानवी अखबार की रिपोर्ट मूजिब साज़िश में ग्वालियर स्टेडियम जो असिस्टेंट मैनेजर तरंगा इंदिका ऐं भारतीय क्रिकेटर रॉबिन मोर्स भी शामिल हुआ। KPK जे वरे वज़ीर परवेज़ खटक ऐं ऑपोज़िशन लीडर मौलाना लुत्फुर रहमान विच में मुलाक़ात। ज़रियनि मूजिब KPK हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर निगरां वॾे वज़ीर लाइ मंज़ूर आफ़रीदी जे नाले ते इत्तिफ़ाक़ करे वरितो। ज़रियनि मूजिब मंज़ूर आफ़रीदी PTI सेनेटर अयूब आफ़रीदी जो भाउ आहे। बलूचिस्तान में निगरां वॾे वज़ीर लाइ 5 नाला शॉर्टलिस्ट। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बज़ंजू ऐं ऑपोज़िशन लीडर रहीम ज़ियारतवाल विच में अॼु मुलाक़ात दौरान निगरां वॾे वज़ीर लाइ नालनि ते इत्तिफ़ाक़ थियण जा इम्कान। कराची में सामुंडी हवाऊं घटजण सबब गर्मी जो जोर घटजण लगो। सखर में 45, हैदराबाद मोहनजोदड़ो में गर्मीपद 48 सेंटीग्रेड। नवाबशाह में पारो 42 ऐं मिठी में गर्मीपद 40 सेंटीग्रेड रिकॉर्ड। वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी पारां मोटरवे जे M5 मुल्तान शुजाबाद सेक्शन जो इफ्तिताह कयो वियो। वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी राजनपुर में सिंधु दरिया ते रहीम यार खान ऐं राजनपुर खे मिलाईंदड़ बेनज़ीर भुट्टो पुल जो इफ्तिताह बि कयो। हैदराबाद के सैरिश नगर वाले इलाके में ॿिनि बम धमाकनि के नतीजे में रेलवे ट्रैक के नुक़सान पहुतो। रेलवे इख्तियारनि 3 कलाकनि की कोशिशुनि खां पोइ ट्रैक बहाल करे छॾियो। बम डिस्पोजल स्क्वाड पारां में ट्रैक क्लियर करार। रहीम यार खान में ब्रेक फेल थियण करे कंटेनर जुगिन मथां किरी पियो। 4 ॼणा फौत ऐं 2 ज़ख़्मी। मुल्तान में मोटरवे जी तामीर दौरान डंपर मज़दूरनि मथां चढ़ी वियो। 5 ॼणा फौत। हैदराबाद में ह्यूमन राइट्स कमेटी के सर ते क़ौम परस्त जमायतुनि ऐं सिविल सोसाइटी के नुमाइंदनि पारां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ रैली। ओल्ड कैंपस खां रेडियो पाकिस्तान ते रैली में शरीक माण्हुनि पारां गुम थियल माण्हुनि खे जल्द ज़ाहिर करण जो मुतालिबो। घर में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे गुलनि जहिड़ा ॿार कोमजाइण जो सिलसिलो बंदि न थियो। मिठी जे अस्पताल में दाख़िल वधीक 2 ॿारड़ा फौत। 3 ॾींहनि में फौत थियल ॿारनि जो अंग वधी 10 थी वियो। छारूशाह में एक ॾींहुं अॻु पाण खे ॿाहिरि साड़ींदड़ नौजवान अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। नौजवान नईम मेमूर जे भाउरनि जो चवणु आहे त संदसि ज़हनी तवाज़ुन सही न हो। छठे भरिसां सुजुकी ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण बाद पुल सां टकराइजी वई। 1 ॼणो फौत, 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। खानोट वेझो डबल कीबन ऐं रिक्शा में टक्कर सबब 3 औरतुनि सूधो 15 ॼणा ज़ख़्मी। पाकिस्तान लॉर्ड्स में इंग्लैंड खिलाफ पहिरीं टेस्ट मैच जी पहिरीं इनिंग में 160 रन की बढ़तरी हासिल करे वरिती। क़ौमी टीम 8 विकेट से नुक़सान ते 350 रन ठाहे वरितियूं। बाबर आज़म के 68 रन ठाहिण बाद बाह में बॉल लगन सबब रिटायर हट कयो वियो। असद शफीक, शादाब खान ऐं अजहर अली भी 50 स्कोर कयो। जी बताइए, हमारी वीर की वेडिंग पक्की हो गई। कितना प्यारा, बिल्कुल फेरी प्रिंसेस लगेगी। कलिंदी बेटा। हाँ जी आंटी, वो रिंग चाहिए थी। फंक्शन पे ऋषभ तुझे वापस पहना देगा। चाची मुझे बचा लियो जब मैं सबका खून कर जाऊंगा। गांजा पी के आया क्या तू? शादी अपने लिए कर रही है या इन लोगों के लिए? हल्दी, मेहंदी, चिवड़ा। अब प्लीज मेरे फ्रेंड्स के बारे में बकवास मत करो।
नई दिल्ली में बॉलीवुड सुपरस्टार्स करीना कपूर ऐं सोनम कपूर जी कॉमेडी फिल्म वीरे दी वेडिंग जी शानदार प्रीमियर तकरीब फिल्म 1 जून ते रिलीज थी।